हिकु तहक़ीक़ सां ख़बर पई आहे त रक़्स डिप्रेशन जे इलाज में एंटी डिप्रेशन दवाउनि जेतिरो असराइतो साबित थी सघे थो। ऑस्ट्रेलवी मुहक़िक़नि मूजिब जॉगिंग करण ऐं रक़्स जहिड़ियूं एरोबिक वर्ज़िशूं डिप्रेशन ऐं बेचैनी जूं अलामतूं घटि करण में सभ खां वधीक असराइतियूं साबित थियूं आहिनि। रुगो इहो ई न पर हल्की जिस्मानी सरगर्मी जीअं पंधु करण बि ज़हनी सिहत बहितर करण लाइ अहम आहे। डिप्रेशन जी अलामतुनि में वाज़ह बहितरी आणी सघे थो। ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसन में छपियल इन तहक़ीक़ में चयो आहे त वर्ज़िश खे डिप्रेशन जे रिवायती इलाज जे बराबर एतमाद सां तजवीज़ करणु घुर्जे। क्वींसलैंड जी यूनिवर्सिटी जे साइंसदाननि ज़ोर ॾिनो आहे त जिस्मानी सरगर्मियुनि खे अवामी सतह जी पॉलिसियुनि में साइंसी तौर साबित थियल शुरूआती इलाज में शामिल करणु घुर्जे। असां भेरो ॿीहर ॿुधाईंदा ख़ुशि रहण लाइ रक़्स ज़रूरी ऐं डिप्रेशन जे इलाज लाइ बहितरीन वर्ज़िश आहे। तहक़ीक़ में इंकशाफ थियो आहे त रक़्स डिप्रेशन जे इलाज में एंटी डिप्रेसेंट दवाऊं जेतिरो असराइतो साबित थी सघे थो। ऑस्ट्रेलवी मुहक़िक़नि मूजिब जॉगिंग करण ऐं रक़्स जहिड़ियूं एरोबिक वर्ज़िशूं डिप्रेशन ऐं बेचैनी जूं अलामतूं घटि करण में सभ खां वधीक असराइतो साबित थियूं आहिनि। रुगो इहो ई न पर हिकु हल्की फुल्की जिस्मानी सरगर्मी जीअं पंधु करण बि ज़हनी सिहत बहितर करे डिप्रेशन जी अलामतुनि में वाज़ह बहितरी आणे सघे थो।